आयतुल कुर्सी जो हिकड़ो नंढड़ो जुज़ पढ़ियो आहे जंहिंमें मालिक तो फरमाए ला इकराह फिद्दीन, दीन में जबर कोन्हे को, दीन में को जबर कोन्हे, दीन में का जबरदस्ती कोन्हे। जबर जो कई मानाऊं कयूं आहिनि, जॾहिं दीन में जबर जी गुंजाइश न आहे त पोइ दीन में जाबरनि जी बि गुंजाइश कोन्हे का। हिकिड़ी माना जबर जी दहशत में कई वई आहे, जॾहिं दीन में दहशत जी गुंजाइश न आहे त पोइ दीन में दहशत गर्दन जी बि गुंजाइश कोन्हे का। तवज्जो करियो मौला जे सदके में। अॼु जेकॾहिं को कंहिं जुलूस ते, कंहिं मस्जिद में, कंहिं इमाम बारगाह में पाण खे फाड़े थो ऐं दहशतगर्दी करे थो, उहो मोहम्मद जे दीन ते नथो थी सघे, भले अबू जहल जे दीन ते हुजे। छो ला इकराह फिद्दीन, दीन में न जबर आहे, दीन में न दहशत आहे। छो भला खुद आयत अॻिते ॿुधाए थी त दीन में जबर छाजे करे कोन्हे को। खुदा फरमाए तो क़द तबय्यना रुश्दु मिनल गय्य, असां हिदायत ऐं गुमराही खे जुदा करे बयान करे छॾियो आहे। जॾहिं रस्ता ॿ हुजनि त पोइ उते जबर न हूंदो आहे। तुंहिंजी मर्ज़ी सिधे रस्ते ते हल, तुंहिंजी मर्ज़ी टेढ़े रस्ते ते हल। हालांकि तो असां हिदायत ऐं गुमराही खे खोले करे बयान करे छॾियो आहे। हाणे तव्हांजे मथां आहे, चाहे तो हिदायत जे रस्ते ते हलो, चाहे तो गुमराही जे रस्ते ते हलो, जबर कोन्हे। अचो त हाणे न आहे त मूं दर्स वठूं। पहिरियों दर्स आयत जो इहो आहे, अल्लाह साईं हिन दुनिया में सभ खां पहिरियां ॿ वजूद मोकिलिया। हिकिड़ो आदम जो वजूद आहे, ॿियो हुन जे मुक़ाबले में इब्लीस जो वजूद आहे। तवज्जो मुंहिंजे तरफ़ जे मौला जे सदके में आहे। हिकिड़ो आदम जो वजूद आहे, ॿियो इब्लीस जो वजूद आहे। अल्लाह चए तो तोखे इख्तियार आहे, चाही त आदम जे रस्ते ते हल, तोखे इख्तियार आहे चाही त इब्लीस जे रस्ते ते हल। वक़्तु तब्दील छो? अल्लाह साईं इब्राहिम खे मोकिलियो, इब्राहिम आयो, मुक़ाबले में निमरूद खे मोकिलियईं, चए तुंहिंजी मर्ज़ी आहे इब्राहिम जे रस्ते ते हल, तुंहिंजी मर्ज़ी आहे निमरूद जे रस्ते ते हल। वक़्तु गुज़रियो, आयो मूसा, मूसा जे मुक़ाबले में फिरौन, मालिक तो तुंहिंजी मर्ज़ी आहे मूसा जे रस्ते ते हल, तुंहिंजी मर्ज़ी आहे फिरौन जे रस्ते ते हल। जबर कोन आई। वक़्तु गुज़रियो, हेॾा है मोहम्मद मुस्तफ़ा, हेॾा है अबू जहल, खालिक चए तो तुंहिंजी मर्ज़ी मोहम्मद जे रस्ते ते हल, तुंहिंजी मर्ज़ी अबू जहल जे रस्ते ते हल। जबर कोन्हे को, तोखे इख्तियार आहे जंहिं रस्ते ते हल। वक़्तु गुज़रियो, अली मौला खां बाद हसन मुस्तफ़ा जो दौर आयो। हुसैन जे दौर में हेॾा हुसैन आहे, हेॾा मुक़ाबले में यज़ीद आहे। अल्लाह चए तो तुंहिंजी मर्ज़ी हुसैन जे रस्ते ते हल, तुंहिंजी मर्ज़ी यज़ीद जे रस्ते ते हल। जबर कोन्हे को, तोखे इख्तियार आहे, तूं कहिड़े रस्ते ते चाहीं हली, लेकिन हलण खां पहिरियां सोच जाए ज़रूर त हुसैन कहिड़ी झोलीअ में पलियो आहे, यज़ीद कहिड़ी झोलीअ में पलियो आहे। ॻाल्हायो मौला जे सदके में। या अली साईं अल्लाह जा जेके नबी गुज़रिया आहिनि, ख़ासि करे पैगम्बर इस्लाम जी ज़ात, त रसूलुल्लाह सां उन दौर में 5 क़िस्मनि जा माण्हू हूंदा हुआ। हिकिड़ा हूंदा आले नबी, ॿिया हूंदा असहाबे नबी, टियां उहे हूंदा जेके न रसूल खे मञींदा हुआ न रसूल जे ख़ुदा खे मञींदा हुआ, उन्हनि खे चइबा मुशरिक। चौथा हूंदा जेके अल्लाह खे त मञींदा हुआ पर अल्लाह जे रसूल जा इनकारी हुआ, उन्हनि खे चइबो काफ़िर। 5 अहिड़ा हूंदा हुआ जेके कलमो त मोहम्मद जो पढ़ंदा हुआ पर यारियूं काफ़िरनि सां निभाईंदा हुआ। इन्हनि खे छा चइबो आहे? हैदरी। इन्हनि खे चइबो आहे मुनाफ़िक़, इन्हनि खे चइबो आहे मुनाफ़िक़। हिकिड़ा आले नबी, ॿिया असहाबे नबी, 3 मुशरिक, चौथा काफ़िर, 5 मुनाफ़िक़। ख़ुदा जो कसम असांजे कंहिं बि मुजतहिद आलिम इन शइ जी इजाज़त ई नाहे ॾिनी जो असां मिंबरनि तां वेही कंहिंजे फ़िरके जे ख़िलाफ़ु ॻाल्हायूं या कंहिंजे इज़त वारे शख़्सियतुनि उन्हनि जे नज़दीक उन्हनि जी तौहीन कयूं। हराम आहे। तवज्जो करियो मौला जे सदके में। असां वटि फतवाऊं मौजूदु पियूं आहिनि, कंहिं बि मसलक जी तौहीन करणु असांजे मसलक में हराम आहे। लेकिन हिकु ॻाल्हि पूरी चैलेंज सां चऊं था पिया, रसूल जे दौर में 5 क़िस्मनि जा माण्हू, हिकिड़ी आले नबी, ॿिया असहाबे नबी, असां इन्हनि खे बराबरि न मञींदा। छो जो रसूल ख़ुदा जा असहाबी केतिरे बि दर्जे ते पहुची वञनि, जन्नत में त वञी सघनि था, क़सीमुन नार वल जन्नत नथा पढ़ी सघनि। रसूल ख़ुदा जो सहाबी केतिरे बि मंज़िल जो मालिक थी वञे, कौसर पी त सघे तो, साक़ीअ कौसर नथो बणिजी सघे। ॻाल्हायो मौला जे सदके में।
रसूल खुदा के ज़माने में कुछ माण्हू अहिड़ा हूंदा हा जेके रसूल के खुश रखण की कोशिश कंदा हा। कुछ अहिड़ा हूंदा हा जिनके रसूल खुदा खुश रखण की कोशिश कंदो हो। कुछ अहिड़ा हूंदा हा जेके रसूलुल्लाह जे दरवाज़े ते ईंदा हा। कुछ अहिड़ा हूंदा हा जिन जे दरवाज़े ते खुद रसूल हली वेंदो हो। कुछ अहिड़ा हूंदा हा जेके मुस्तफ़ा के हैदरी नारो हणो तो बुलंद आवाज़ सां ॿई हथ बंदि करे नारा हैदरी। कुछ अहिड़ा हूंदा हा जिनके मुस्तफ़ा के कुल्हनि ते खणण में फ़ख्र महसूस कंदा हा। कुल्हनि ते खणी था वञूं। कुछ अहिड़ा हूंदा हा जिनके नबी कुल्हनि ते खणी घुमाईंदो हो। हाणे फ़ैसिलो पाण कर जिनके मुस्तफ़ा कुल्हनि ते खणी घुमाए, जिनके मुस्तफ़ा ख़ुशि रखण जी कोशिश करे, जिन जे दरवाज़े ते मुस्तफ़ा हली वञे उनखे आले मोहम्मद चइबो आहे। जेके मुस्तफ़ा जे दर ते अचनि, जेके मुस्तफ़ा खे ख़ुशि रखण जी कोशिश कनि, जेके मुस्तफ़ा ते कुल्हनि खे खणी फ़ख्र महसूस कनि, उनखे असहाबे नबी चइबो आहे। भई बराबरि कीअं था थी सघनि यार? तवज्जो आहे साईं? पंज क़िस्म जा माण्हू हूंदा हा रसूल खुदा सां गॾु। आले नबी, असहाबे नबी, मुशरिक, काफ़िर, मुनाफ़िक। पहिरियनि ॿिन्ही जी इज़त ऐं एतिराम असां सभु कंदा आहियूं, पोयनि टिनी ते असां लानत कंदा आहियूं। मुशरिक ते बि लानत छो? क़ुरान तो चए इन्नल मुशरिकीन नजसुन, मुशरिक नजस आहिनि, पलीत आहिनि ऐं पलीते खां दूरी भली आहे। ॿियो आहिनि काफ़िर। अल्लाह सां चए थो इन्नल्लाह लअनल काफ़िरीन, खुद अल्लाह मां काफ़िरनि ते लानत थो कयां। जॾहिं शाम जो टाइम थींदो आहे तदमीन खां बाद माण्हू मोटी ईंदा आहिनि, थकिजी टुटी पवंदा आहिनि। हिकु जनाज़ो कंहिं घर मां खॾे माण्हू थकिजी पवंदो आहे। जंहिं 71 जनाज़ा अकेले रब्बे अकबर जो कसम जॾहिं कोई न रहे लाशुनि जे दरमियान में बि हिकु निदा ॾिने हल मिन नासरी अंसुरना, कोई जेको ग़रीब जी मदद करे। नज़र यमीनन व शिमाला, कॾहिं सॼे पे ॾिठईं कॾहिं खॿे पे ॾिठईं। ख़ैमनि ॾे ईअं पियो ॾिसे जीअं माली ओजड़ियल बाग़ ॾे ॾिसंदो आहे। लाशुनि जे दरमियान में ईअं बीठो आहे जीअं मिना में हाजी क़ुर्बानी जे दरमियान में बीहंदो आहे। ग़रीब जो आइन आइन अख़वानी आइन आइन औलादी, मुंहिंजा पुट काॾे विया आहिनि हलिया, मुंहिंजा ॿाहिर काॾे विया। माली उनादी कुम फला तुजीबून, पहिरियों हिकु दफ़ो सॾींदो हो मां, सभु ईंदा हुआ हलिया। अॼु हिक हिक खे सॾु थो कयां, मूंखे जवाबु छो नथा ॾियो? माली उनादी कुम फला तुजीबून। मौला फरमाइनि था कूमू अन नौमिकुम अय्युहल कराम, शरीफ़ ज़ादो मिठियूं निंड्रियूं छॾियो। मौला छो ज़ख़्मी हो तव्हांखे पटियूं ॿधनि। ग़रीब फरमाए थो मुंहिंजी निभी वेंदी वदफ़ाउ अन हरम रसूलुल्लाह, रसूल जे धीअरुनि जा पर्दा ग़रीब हलियो ख़ैमे जे दरवाज़े ते पहुतो। सदको ॾुखियो पढ़णु आहे हुसैन जो ख़ैमनि मां विदा करणु। दरे ख़ैमा ते अची बीठो, नंढड़ी धीअ निकिरी आयसि, बाबा भेणूं सॼणी थियूं ख़ैमे में अंदरि आ न। हुसैन फरमाए तो मुंहिंजी मजबूरी आहे। बाबा कहिड़ी मजबूरी आहे जे मां अंदरि अचां थो, मुंहिंजे घोड़े खे केरु संभाले थो? धीउ चए थी बाबा मां जो मौजूदु आहियां। शबीर फरमाए थो धीअ इन में अञा देरि आहे। बाबा इहो वक़्तु कॾहिं ईंदो? हुसैन फरमाए थो जॾहिं मुंहिंजे घोड़े जूं वाॻूं कटियल हुजनि, ज़ीन लथल हुजे, पोइ तूं ॼाणजांइ हुसैन जी सवारी ॼाणे। दखल हुसैन फिल फुस्तात, ख़ैमे में दाख़िल थियो। वजतमातिन निसाउ हौलहू, बीबियूं चौगिर्द फिरी आयूं, चवनि इरहम अला गुरबतना। अकबर जा बाबा मैदान में वञण में जल्दी न कर। काई बीबी कहिड़ो वहण करे पई, काई बीबी कहिड़ो वहण करे पई। हिकु जुमिलो हुसैन फरमायो या उख्ती ज़ैनब ईतीनी बिसौबिन अतीक, मूंखे पुराणो लिबास हाणे ॾे। गुरबत हुसैन के समझ जंहिंजा लिबास जन्नत मां ईंदा हुजनि उहो पुराणो लिबास पियो थो घुरे। भेण फरमायो छो हुसैन पुराणा लिबास पियो थो घुरी? शबीर फरमाए थो दुआ कजाए शल इहो मुंहिंजे जिस्म ते बाक़ी रहे। अजरकुम अल ज़हरा, भेण पुराणो लिबास आंदो, ग़रीब हुनखे अञा वधीक फाड़े जिस्म जे अंदरां पातई। हुसैन हलण वारी कई। साईं फरमाइसि थी महलन महला या अखी, थोरो रुकिजी वञ हुसैन।
मुखे अम्मा वसियत कई जॾहिं हुसैन आख़िरी सलाम करण अचे न उहा जाइ चुम जांसि जिते खंजर हलंदसि। अल्लाह बाबा केड़ो साईं फरमाए थी बाबा मुंहिंजा वार खोल एक मुश्ते खाकरा पर सरे मन बेगुज़ार। बाबा करबला जी मिट्टी जो कुक भरे मुंहिंजे मथे में विझूं अखियुनि सां ॾिसूं जो धियूं यतीम कीअं बणियूं। मरहबा मरहबा बाबा एक मुश्ते खाकरा पर सरे मन बेगुज़ार। बाबा मिट्टी खणी धी जे मथे में विझूं वार खोलियूं ॾिसूं नदियूं यतीम कीअं बणियूं। धीउ खे दिलासा ॾिनई भेण जे हवाले कयईं भेण मुंहिंजे यतीमनि जी पारत हुजई। रब अकबर जो कसम हाणे मैदान में आयो एक मरहलो आयो आहे जॾहिं आवाज़ अचे या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजई इला रब्बिके। ओ हुसैन तोखां अल्लाह राज़ी है हाणे मोटिया। तलवार न्याम में रखी वॾे इत्मीनान सां घोड़े जे पुठीअ ते वेठो आहे। रोइण वारो हाणे जंहिंखे तीर उहो तीर थो हणे जंहिंखे तलवार उहो तलवार थो हणे और जंहिंखे ॿियो कुझु नथो मिले करबला जी गरम रेत जो बुक भरे ग़रीब जे ज़ख़्मनि ते थो छिलाए। रोई रोई हिकु जुमिलो चए पियो सुञाणे वारो मां मोहम्मद जो बचड़ो। बस आज़ादारो अची वई उहा मंज़िल जिते शबीर न ज़ीन ते हो न ज़मीन ते घोड़ो अॻिते वियो पोइ हिते मोटी आयो चए थो मौला जे मुंहिंजे ग़लतीअ सां लथो मां माफ़ी थो घुराए। शबीर फरमाए थो वञ मुंहिंजे भेणुनि खे ॿुधाए जो मुंहिंजी वादागाह क़रीब। चए थो मौला कीअं वञा मां वफ़ादार जी सवारी आहियां। तुंहिंजी माउ हरा चादर में जब जो करे ईंदी हुई तुंहिंजी माउ